अम्मा छा थी सोची? रमदीअ सोचां थी त किरण जूं ख़ुशियूं ख़ुदा हुन खां छो खसे वरिती। सौट इब्रार जी हयाती ही एतिरी हुई, पर छा तो करे सघिजे इंसान। किरण हयातीअ जे अणांगे सफ़र ते अकेली कीअं हलंदी रम? किरण जी जवानी कंढा थी उनखे चुभंदी रहंदी। अकेलाई जो आज़ार हूअ कीअं सहंदी? अकेलाई जो आज़ार किरण खे झोरे विझंदो। अम्मा अधी किरण खे नसीबनि में ई दुख ॾिसणा हुआ, इन करे त ख़ुदा इब्रार खे अधी किरण खां खसे वरितो। किरण धीअ तूं कंहिंसां गॾु आई आहीं ऐं तुंहिंजो ईअं ओचितो अचणु छा ॻाल्हि आहे? हा दी ॿुधाए त छा ॻाल्हि आहे? तूं परेशान छो आई? धीअ तूं ॻाल्हाई छो नथी? अधी जवाब त ॾे, तूं अकेली छो आई आहीं? अञा त इब्रार जी इद्दत बि पूरी कोन्हे थी ऐं तुंहिंजो हीअं अचणु। ॿुधाए धीअ किरण ॿुधाए न, तूं चुप छो आहीं? छा ॿुधायां मां? त हुननि मूंखे निभागी चई धक्का ॾेई घर मां कढी छॾियो। छा? अधी तूं ही छा चई रही आहीं? सच थी चवां मां। चाची मूंखे चए थी त तूं अभागी आहीं, तूं अभागी जे करे इब्रार मरी वियो। कुलसुम जो ज़हन एतिरो किरियल आहे, इहो त मूं कॾहिं सोचियो बि न हुयो। धिक्का ॾेई घर खां ॿाहिरि कढी छॾियऊं ऐं पोइ बैग बि ॿाहिरि उछलाए ॾिनऊं, दर बंदि करे छॾियऊं। मुंहिंजे रोइण ई मृत्युनि खां पोइ चाचे आबिद खे बि का कहल कोन आई। पर अधी चाचा आबिद जो त इंतज़ार करी आ, ख़बर न आहे चाची आबिद जा कहिड़ा कन भरींदी। जंहिं घर मां टको मान करे कढी छॾिन उते कहिड़ी मुंहिंजी साराह कंदा भेण? किरण चङो थियो जो तूं हेॾां हली आहीं। पिणे अचे त चवांसि थी त पंहिंजे भाउ ऐं भाॼीअ खे सम्झाए वञी, पुटु त ख़ुदा खसिन, तोखे निभागी चई घरां कढी छॾियो। पर अम्मा माण्हू छा चवंदा? माण्हुनि खे जेको वणे त सोचनि, मां पंहिंजी धीअ जी बेइज़ती बर्दाश्त कोन कंदसि। मुंहिंजी सदोरी धीअ खे निभागी चई घर मां कढी छॾियो अथनि, मां बि हुननि खे सत सुरियूं ॿुधाईंदसि। मां तव्हांजो मतिलबु कोन सम्झी सघियो सर। जंहिंजी ख़ुशीअ जे लाइ मां हमेशह दुआ घुरंदो आहियां, मालिक हुनजे दामन में दुख छो भरिया आहे? सर दुख ऐं सुख इंसान जे नसीब में ॼमण वारे ॾींहुं लिखिजी वेंदा आहिनि, बाक़ी दुआ इंसान जे दिलि खे थधी हवा ॾींदी आहे। पर तव्हां कंहिंजी ॻाल्हि पिया कयो? किरण जे सिर खां ख़ुदा वर जो सायो खसे वरितो आहे, उन जी ॻाल्हि थो कयां। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।